सिंध गवर्नमेंट जे हुकुम ते मुसाफ़िर बसूं जेके आहिनि उहे वापसि हैदराबाद कराई पियूं वञनि। जेके हैदराबाद खां लाड़काणो, सखर, इस्लामाबाद, कोयटा, मुल्तान, रावलपिंडी जिॾां जिॾां वयूं पे उन्हनि खे पटियारी ज़िले जी हद मां वापसि कयो पियो वञे। हीअ वापसि जेके हैदराबाद वञनि पियूं या जेके कराची मां अचनि पियूं उन्हनि खे कराची वापसि बसुनि खे वापसि कयो, मुसाफ़िर बसूं जेके बि उन्हनि खे वापसि कयो पियो वञे। जीअं त लॉकडाउन जे हवाले सां हिननि मुसाफ़िरनि खे बसुनि खे वापसि कयो पियो वञे। हीअ जेके पंहिंजे पंहिंजे ईद जे मौक़े ते पंहिंजनि ॻोठनि ॾांहुं पंहिंजनि शहरनि ॾांहुं रवाना थी विया हुआ, उहे उन्हनि खे वापसि कयो पियो वञे। हींअर जेको आहे सो मटियारी छंडण मोरी तां, हीअ मटियारी ज़िले जी हद आहे। जीअं त सिंध गवर्नमेंट जे आर्डर खां पोइ हिननि खे जेको आहे सो वापसि कयो पियो वञे, सभु बसूं वापसि कयूं पियूं वञनि।